स्कूल स्कूल वेंदो तू? हाँ। पोइ यार भलो कम केड़ो दर्जो पढ़ी पियो? केड़ो दर्जो पढ़ी पियो? अञा पटी पोइ तू कद तुंहिंजी नंढी आहे न जमार जो तो वॾो ई न। भला हाणे ॻाल्हि ॿुध मुन्नू मुन्नू तुंहिंजा पैसा कीअं खाया 100 रुपया? हा पोइ मूंखे यादि आहे पोइ मूंखे विसरंदे यार तूं मुंहिंजो दोस्त आहे। हा न पोइ ॿुधी छा मसलो छा हो इहो पैसनि तां? इहो मसलो नाल छा मोर नानी जो घर है ना। हाँ इतना आऊं आए तो मैं मोर साल अलग गड्ढो ने छा आऊं कोलो येलो उस हाँ तेर कोन में आऊं दुकान में वए से मैं आऊं तो नी दुकान में वना दो छोरा नाराज दो कुड़ा सही वैसे और कस्टमर आता माले कने पे हो जो हाँ मुके देखा रे वो चुपचाप कैसे में जे ने जम अरे के खबर भेजी ओडी वाले को पैसा टुकर सही 4 टुकर से गया सही अरे ना मुझ तो न के तू खंदे न के आऊं खंदे सही फैसलो थींदो ही है सही गाल है सोयो नहीं होना ना और तू ना मुझे फ्रिज तक कद पुजनी ना यार तुझी कद कौन पुजनी जो तू कद तुझी एतरी कोन तू फ्रिज ते किथां तो पुजी सके अब फ्रिज ते पैसा मथे पे आऊं मुके कड़ी खबर पैसा हेते पे आए तो हेते कोने सही सही खबर कोने पोइ इहो तो ते हुन आयो इल्जाम उते आयो खला कने 100 रुपया करियो हाँ मु खयो डिठो हाँ डिठो मु पूरे वरी हो या केर पुरे हो तो खां इहो यो मार नानो तुंहिंजो नानो नाने जो नालो छा आहे? या मुके खबर काने नानो मुनवर नालो छा तुंहिंजे नाने जो नालो? मुन्नू है मुन्नू नालो हा सची मुन्नू पोइ हाणे उन जो माना इहो चयो त 100 रुपया इहो तो खयो आहे चोरी चोरी मु कौन खयो तो त लधो न मु लदो मिर्जा जी जो घर है ना हाँ ओए इस्तकार कोने टंडे वारो सही और इने घर काम लदो न सही पोइ हाणे माना मयूं बचे पियो आगे अगर मयूं ते बजे मियो उते मयूं कोन वधे पोइ इन करे पोइ तोखे तोसां विड़ियो मुसा विड़ियो पोइ हाणे इन जो दाद फरियाद ज़रूरु थींदो तुंहिंजी अपील ज़रूरु ॾींदासीं इसने वही निगे छोटे योरसने वही ये मुखा तो पाने ये पानी अल्लाह जलील कनो बस अल्लाह ज़लील कंदो तुंहिंजो 100 रुपया खाधोसि इहो असीं पूरी मीडिया खे ॿुधाईंदासीं हिन सां इंसाफ़ कयो वञे ऐं हिन खे 100 रुपया वापसी मिले 100 रुपये जी जॻह ते तोखे वरी 500 रुपया वापसी मिलंदा इहो सही आहे तोखे असीं 500 रुपया वठाए ॾियूं नाने तवारे खां न तुंहिंजो ॾोह कोन्हे पर असीं सभु मीडिया वारा सभु टोटल तुंहिंजे पासे ई आहियूं न असीं तुंहिंजो ज़ाहिरी ॻाल्हि इंसाफ़ तोसां कयो वञे बाबा तू बाबा दोस्त है हाँ असद बाबा जो है बिल्कुल सही नोमान है ना हाँ थोलो नोमान वो बाबा दोस्त है माना नी सभिनी खे असीं सभई ॼणा असीं गॾिजी वेंदासीं मारे विराट जो लोग आज ने हला को सब रोज नहीं 100 रुपये करे न हाँ 100 रुपये करे ना ओ मुड़े ब्रांता ही नहीं करे तो मां को तो देखो केडो को किथा दो छे न सही आहे बस बाबा हाणे तोसां इंसाफ़ थींदो आऊं ना वरी मुके स्कूल ले वजो बिल्कुल बिल्कुल तोसां इंसाफ़ थींदो ऐं तोखे इहे पैसा वापसी तोखे डबल चौड़ा थी तोखे मिलंदा